दोस्तों तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि कयां, तव्हां कंहिंखे ॿुधाईंदव कोन? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दोस्तों तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि कयां, तव्हां कंहिंखे ॿुधाईंदव कोन? ॻाल्हि बि ज़रूरी आहे, ॿुधाइण बि चाहियां थो, तव्हांखे सॼण बि सम्झां थो, पर मूंखे भउ आहे त मां जेका ॻाल्हि तव्हां सां कंदुमि त तव्हां ॿियनि खे न ॿुधायो। तक़रीबन अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधंदा हूंदव। अक्सर अहिड़ा माण्हू तव्हांजे असांजे माशरे में असां सां गॾु हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, पर तव्हां कंहिं ॿिए खे न ॿुधाइजो। हाणे इन जो मतिलबु छा थियो? जॾहिं हू पंहिंजे ॻाल्हियुनि जी हिफ़ाज़त पाण नथो करे सघे त असांखे हू पारत करे थो, मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, तव्हां ॿिए खे न ॿुधाइजो। हीअं त हाणे मुमकिन ई कोन्हे। जेको पंहिंजी ॻाल्हि जो पाण हिफ़ाज़त नथो करे सघे, पंहिंजी ॻाल्हि पेट में नथो रखी सघे, त ॿिए खे पारत करणी अजायो आहे। ॿुधंदा था अचूं, चवंदा बि अचूं था। काफ़ी वीडियो में मां इहो ज़िक्र करे वियो आहियां त हाणे जे दौर में मुहबत घटि थी वई आहे। पुराणे दौर में तमामु घणियूं मुहबतूं हुयूं, इख़लाक़ हुयो, पंहिंजाइप हुई। उन जो हिकिड़ो वॾो कारण इहो आहे त पुराणे दौर में चुग़लखोरी घटि हुई। अहिड़ा माण्हू घटि हुआ जेके चवनि पिया त मां तोखे ॻाल्हि ॿुधायां त तूं ॿिए खे न ॿुधाइजांइ। पुराणे दौर में अहिड़ो को बि अगरि को माण्हू हूंदो हो जेको चवंदो हो त मां तोखे का ॻाल्हि ॿुधायां, तूं कंहिंखे न ॿुधाइजांइ, या को ग़ीबत करे बि वेंदो हुयो त उन जे लाइ खोड़ सारा जवाब हूंदा हुआ। के माण्हू चवंदा हुया त अबा तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, हाणे मूंखे अची ॿुधाए थो, उते जवाबु न ॾिनई। अगरि मूंसां तुंहिंजो एॾो प्यारु आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं ॿुधी तोखे तकलीफ़ पती आहे, त पोइ उहो उते कचहरी में जवाबु ॾेई अचे हा। ॿियो उन जे लाइ जवाबु हूंदो हो, अदा इहो चङो थियो इन मूंखे चयो, मुंहिंजे लाइ तोखे तकलीफ़ न थिए। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त पुराणा माण्हू जेके हुया उहे ज़हीन हुया, कननि जा कचा न हुया। हाणे जी ॻाल्हि कंहिंखे ॿुधाए त बसि उहो दिलि ते ॻाल्हि रखी छॾींदा, दिमाग़ में ॻाल्हि पई फिरंदी त हिन मुंहिंजे लाइ ईअं छो चयो। हाणे इंसानु कंहिं ॻाल्हि जी सफ़ाई बि नथो करे सघे, छो जो जंहिं माण्हूअ ॻाल्हि ॿुधाई उहो चवे थो त मुंहिंजी ॻाल्हि ॿाहिरि न कढिजांइ। पोइ इख़्तिलाफ़ बि इन जे करे हूंदा आहिनि, मुख़ालफ़तूं बि इन जे करे हूंदियूं आहिनि, दुश्मनियूं बि इन जे करे हूंदियूं आहिनि। माण्हू माण्हूअ जो ख़िलाफ़ु थी थो वञे त हिन मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि कढी छो। हाणे जेको ॻाल्हि खणी आयो आहे, सचो आहे, कूड़ो आहे, जहिड़ो बि आहे, पर उन जी ॻाल्हि खे दिलि ते ज़रूरु वठंदासीं। हिकिड़ा ॿ दोस्त हुया, उहे काफ़ी पाण में पुराणा गहरा दोस्त हुया। उन्हनि जूं हिक ॿिए ते वॾियूं मुहबतूं हुयूं, वॾो एतबारु हुयो, उहो टुटण जहिड़ा हुया कोन। त उते हिकिड़ा ॿ दोस्त हुया, उन्हनि में हिकिड़े माण्हूअ चयो त यार हिननि जूं दोस्तियूं ॾिसे थो, काफ़ी अरसे खां हिननि जी दोस्ती हले थी, वॾो भरवसो आहे हिननि ते। ॿिए दोस्त हुनखे चयो त हिननि जी जेका दोस्ती आहे न, उहो वारीअ जे कोट सां ठहियलु आहे। जी छा मतिलबु आहे? जी हाणे 5 मिंटनि में तोखे मां ॿुधायां थो त हीअ दोस्ती सही आहे, ग़लति आहे, छा आहे, हिननि खे पाण ते भरोसो आहे या न। उहो भॼणा विया सिधो हुन ॿिन्ही दोस्तनि वटि, होटल ते वेठा, चांहि पीतऊं। उन्हनि मां हिकिड़े माण्हूअ हुनखे ॿाहिरि कढी चयो, तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, ॿुधाइजांइ कंहिंखे न। हुनजो ॿुधाए, जी चलो छॾेसि फ़िलहालु, ॿिए दफ़े ॿुधाईंदोमांइ। हल त हो दोस्त वेठा आहिनि, उहो अलाए छा सम्झंदा। वरी आया साॻे होटल ते, चांहि में पी, हो मोकिलाए हलिया विया। पाण में जॾहिं उहो दोस्त वेठा त उन्हनि पुछा कयसि त ॾे हाल वाल, तोखे ॿाहिरि कढी वियो त छा चईं? चई मूंखे यार चईं त बसि कंहिंखे न ॿुधाइजांइ। हुन चयो त तूं मुंहिंजो दोस्त आहीं, तोखे कढी वियो ॿाहिरि, मूंखे ॿुधाए छा? चईं यार ख़ुदा जो कसम मूंखे चईं त न ॿुधाए कंहिंखे, बसि न ॿुधाए। तो इख़्तिलाफ़ उन्हनि में अची विया। हुन चयो तूं मूंखां वधीक तोखे उहो माण्हू आहे जो हुन तोखे चयो न ॿुधाए त बसि तूं मूंखे न ॿुधाईंदे। वारीअ जे कोट वांगुरु, जीअं वारीअ जो को कोट नथो ठही सघे, दोस्ती ख़तमु थी वई। पोइ त परचाइण लाइ उन ॿिन्ही दोस्तनि उन्हनि खे ॿिन्ही खे सम्झायो त असां शर्त रखी हुअसीं त असां पाण ॼाणूं पिया त तव्हांजी दोस्ती वारीअ जे कोट में आहे या लोह जे कोट वांगुरु मज़बूत आहे। असां सिर्फ़ु असांजूं सभिनी जूं दोस्तियूं, मिटी माइटियूं, रिश्तेदारियूं सभु वारीअ जे कोट वांगुरु आहिनि। जंहिंखे को बि लोॾो अचे त बि किरी पए, जो हवाए जो को बि झोंको अचे त उनखे पटियूं हलियो वञे। दोस्तियूं, रिश्तेदारियूं भरोसे ते हुजनि, कननि जो माण्हू कचो न थिए, कननि जो पको हुजे। कोई अगरि तव्हांखे ॿुधाए थो फ़िलाणो तव्हांजे लाइ हीअं पियो चए त तव्हांखे यकीन हुजणु खपे त मुंहिंजे लाइ उहो छो चवंदो, मूं त कॾहिं हुन लाइ कुझु चयो ई कोन्हे।
नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।